ते अहम खबर अवां सां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी में टेलीफोन राब्तो थियो आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी में टेलीफोन राब्तो थियो आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी में टेलीफोन राब्तो थियो आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां तक ॿियो शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी विच में टेलीफोन राब्तो थियो आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं।